जाम शहर में मलाह बिरादरी जे वेलफेयर तंजीम अमीरुल बहरी जे 25 सालगिरह अलमंजर वटि सिंधु दरिया जे कप ते मल्हाई वई। सालगिरह तकरीब में अमीरुल बहरी जे मरकजी चेयरमैन अलीमीर मलाह, MPA ताजमहल मलाह, TMO सजावल मनार मलाह, एकरम मलाह समेत मलाह बिरादरी जी मर्दन तोड़े औरतुन वड़े अंग में शिरकत कई। इन मौके ते अमीरुल बहर मरकजी चेयरमैन अलीमीर मलाह, मेंबर सिंध असेंबली ताजमहल मलाह, मुनर मलाह, एकरम मलाह मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मलाह बिरादरी भलाई ऐं बहबूद लाइ 5 साल पहिरीं अमीरुल बहर जो बुनियाद विधो वियो। अमीरुल बहर मलाह बिरादरी में तालीमी शोर ख़ासि करे न्याणियुनि जी तालीम, सिहत, रोज़गार ऐं दरिया जे कप ते वठल मलाहनि खे दरपेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ रिकॉर्ड कम कया आहिनि। असल माण्हू जी ख़िदमत इहा आहे त तव्हां माण्हुनि सां वञो, माण्हुनि जे दुख में शरीक थियो, माण्हुनि जी ख़ुशियुनि में शरीक थियो, उन्हनि जेके मसइला मसाइल आहिनि उन में उन्हनि सां शेयर कयो त अॻिले माण्हू खे हिकिड़ो तव्हांजो आसरो थिए त बाबा हीअ जेकी तनज़ीम आहे या सिलसिलो आहे इहा असांखे छॾींदी कोन, किथे असांजा जेके मौक़ो या कहिड़ी ॻाल्हि थी या का किथे को नुक़सान जी शिकायत थी, हीअ उहा तनज़ीम जेकी असांजी जेको आहे पोइवारी कंदी पवे। सो शुक्र अलहमदुलिल्लाह असां उते पंहिंजो बेलालच थी करे असां अॼु ॾींहुं ताईं कॾहिं बि जेको कनि असां हड़ा बड़ा जेको बि असांजे वस में पुॼे थो, जेको बि थिए थो उहो अस्पताल में, थाणे में माण्हुनि सां पंहिंजो कोर्टुनि में जेके बि ज़्यादतियूं थियनि थियूं उन्हनि जो असां साथ ॾियूं पिया। हुननि चयो त सिंधु दरिया सॼी सिंध ऐं मलाहनि जे गुज़र सफ़र जो अहम ज़रियो आहे, जंहिंखे हींअर डैमनि ज़रिए सुकाइण जी कोशिशि कई पई वञे, जेको हू कॾहिं बि थियण न ॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk